अस्सलाम वालेकुम। अज असां पचायूं था कीमे जा समोसा। आज हम कीमे के समोसे बना रहे हैं। ही अधु किलो कीमो मूं फ्राई कयो आहे। अधु किलो कीमो उन में बिल्कुलु थोरो ऑयल विधमि, हिकिड़ो टीस्पून जीरो, हिकिड़ो टीस्पून हिकिड़ो चांहि वारो नंढो चमचो अदरक थूम पीठल ऐं थोरा कुटियल ॻाढ़ा मिर्च, पीठल ॻाढ़ा मिर्च ऐं लूणु, इहो विझी मूं हुनखे दम ॾेई पचायो। ही फ्राई थी वियो आहे। ठीक है। ये आधा 1 टीस्पून है, इसमें मैंने सफ़ेद ज़ीरा डाला था। 1 टीस्पून पिसा हुआ लहसुन अदरक, नमक और मिर्च हस्बे जायका, थोड़ी सी कुटी हुई लाल मिर्चें और थोड़ी सी पिसी हुई मिर्चें, ये डाल के मैंने इसको दम पे लगाया था। ये अब जो है अपने ही पानी में पक के जो है वो अच्छी तरह से गल गया है। अभी अभी मैंने इसमें डाले हैं ये बारीक कटे हुए आलू। ये ॾिसो 2 मीडियम साइज़ पटाटा जेके बिल्कुलु सन्हा कटियल आहिनि, उहे हिन में मूं हींअर मिलाया आहिनि। पटाटा उन सां गॾु न पचाया हुआ, पटाटा मूं बिल्कुलु हाणे हिन कीमे जो पाणी सुकी वियो, कीमो फ्राई थी वियो, मूं हिन में मिलाया आहिनि। हाणे असां हिनखे थोड़ी देर दम ॾींदासीं। ठीक है। आलू डालने के बाद हम इसको दम पे लगाएंगे ताकि आलू जो है भले वो पूरी तरह ना गलें लेकिन थोड़े से सॉफ्ट होने चाहिए। अच्छा, उसके अलावा ये दरमियानी कटी हुई 2 प्याज है, हरा धनिया है, 2 कटी हुई मिर्चें हैं, ही 2 विचोले साइज़ जा बसर आहिनि जेके सन्हा बिल्कुलु कटिया आहिनि, जीअं असां ऑमलेट जे लाइ कटींदा आहियूं। ऐं उन खां अलावा धाणा आहिनि ऐं 2 सावा मिर्च आहिनि। इहे शयूं असां हिन में हींअर न शामिलु कंदासीं, स्टेप बाय स्टेप जीअं शामिलु कंदासीं मां तव्हांखे ॿुधाईंदसि। आम तरह तव्हां बाज़ार जा जेके समोसा खाईंदा हूंदा उन में कीमो जेको हूंदो आहे थोरो डिफरेंट हूंदो आहे, जेको मां ठाहियां थी उहो थोरो मुख़्तलिफ़ आहे। अगर मटर का सीज़न हो तो आप इसमें इसके आलू के साथ मटर भी डाल सकते हैं। मटर का सीज़न इस वक्त नहीं, मिल तो रहे हैं लेकिन अच्छे नहीं मिल रहे, तो इसलिए मैंने नहीं लिए। कीमे को भून के फ्राई करके और आलू डाल के उसको दम पे लगा दिया है। अच्छा, ही अटो मां गोहे रखियो आहे। समोसों का मैंने आटा बना लिया है और ये अभी ये मैं नहीं सिखा रही हूँ क्योंकि ये मैं पहले सिखा चुकी हूँ। आप में से जिसने भी मिस किया हो तो इसका आटा गूंदने का और पट्टियाँ बनाने का लिंक जो है वो मैं इस वीडियो के नीचे दे दूँगी, तो आप उसको चेक कर सकते हैं, या आपने पहले देख लिया है तो फिर तो ज़्यादा अच्छी बात है। असां ॾिसूं था हिनखे हल्की आंच पे जो है, ये बिल्कुल दम वाली आंच पे मेरे आलू और कीमा पक रहे हैं दोनों। अभी भी मैं इसको ढक्कन लगा के दोबारा छोड़ देती हूँ। प्याज और धनिया मिर्चें का जो है वो अभी टाइम नहीं है। हिन मरहले ते असां हिन में बसर ऐं धाणा मिर्च वग़ैरह न विझंदासीं। हिनखे अञा असां थोड़ी देर जे लाइ दम ते छॾियूं था। इसको तकरीबन मैं 8 मिनट दम पे लगा चुकी हूँ। 8 मिनटनि ताईं मूं हुनखे दम ॾिनो आहे ऐं ही नरम थी विया आहिनि। पटाटा ॻरिया न आहिनि पर पंहिंजो रंग मटाए विया आहिनि ऐं थोड़ा नरम थी विया आहिनि। आलू जो है वो गले नहीं है लेकिन थोड़ा सा कलर इनका चेंज हुआ है, इससे लगता है थोड़े से नरम हो गए। बाकी तो ये जब हम फ्राई करेंगे समोसे तो ये गल जाएंगे उसमें। अच्छा, आग हम बंद कर रहे हैं, बाहर विसायूं था। हाँ हिन मरहले ते असां हिन में सावा ही मिर्च सॉरी बसर ऐं सावा मिर्च शामिल कंदासीं। ठीक है। इस वक्त आग बंद करने के बाद हम इसमें प्याज और हरी मिर्च डाल रहे हैं और इसको मिक्स कर देंगे। इनके चंगी तरह असां मिलायूं था। गरम गरम कीमे में असां बसर विधा आहिनि। पहिरियों कीमो भुगो से, सबसे पहले हमने कीमे को भून लिया था। कीमे के असां भुगो से अदरक थूम जो 1 टीस्पून अधु किलो कीमे में ऐं 1 टीस्पून जीरो अछो ऐं उन खां अलावा लूणु ऐं मिर्च विझी असां हिनखे थोड़े तेल में भुञी चुका आहियूं। ठीकु आहे। सो असां थोड़े तेल में कीमो भुगोसीं ऐं उन खां पोइ भुगल कीमे में ही कचा पटाटा सन्हड़ा कटियल विझी 10 मिनट दम ॾिनो आहे। टोटल 10 मिनट। पटाटा थोड़ा सॉफ्ट थी विया। ॿाहिरि बंदि करण खां पोइ असां हिन में सावा मिर्च ऐं ही 2 विचेल साइज़ जा बसर शामिल किया हैं। धाणा असां हिन में अञा भी न मिलाईंदासीं, धनिया अभी भी शामिल नहीं करेंगे। जब ये बिल्कुल ठंडा हो जाएगा उसके बाद हम इसमें धनिया डालेंगे। ठीक है। तो थोड़ा सा इंतज़ार करते हैं जब तक ये ठंडा हो जाए। ही असांजो कीमो जेको आहे थधो थी वियो ऐं हिनखे पखो हलाए मूं थधो कयो आहे। हाणे असां हिन में धाणा मिलाईंदासीं। हमने पंखा चला के इसको ठंडा कर दिया है।
अभी हम इसमें धनिया मिक्स कर रहे हैं। अब हमारा ये कीमा जो है वो रेडी है समोसों में भरने के लिए। अभी मैं इसको भरती हूँ समोसों में और फिर आपके सामने पकाती हूँ। ठीक है, हाँ कीमो असांजो तैयार है। समोसा ठाहियां थी मां, उन्हनि भरिया थी कीमो। तव्हांखे ये रेसिपी ज़रूरु वणंदी। हिन जो जेको टेस्ट आहे आम कीमे वारे समोसनि खां बिल्कुलु डिफरेंट ईंदो। सो अगरि तव्हांखे वणियो हुजे त तव्हां हीअ वीडियो लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो अगरि कुझु चवणो आहे, ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। अगरि जीअं मुस्तक़बिल में मां कुछ सिखाइणु चाहियां त तव्हां उहो आसानी सां ॾिसी सघो। तो आपको कैसा लगा, तो मुझे इसका आप फीडबैक ज़रूर दीजिए, मुझे ज़रूर बताइए कि आपको पसंद आया। मेरा चैनल सब्सक्राइब करें, वीडियो लाइक करें, शेयर करें, कमेंट करें। अभी हम इसको भरते हैं समोसों में। ही समोसो मुझे रेडी है। मसालो मां हिन में भरे चुकी आहियां। तेल मां पहिरियों खां गरम थियण लाइ रखियो आहे। ऐं इहो यादि रखो त तेल मां धुआं न निकिरंदा हुजनि। ठीकु आहे, मां इहो पहिरियों बि सम्झाए चुकी आहियां। ऐं ॿियो त ही जेके आहिनि विचोली बाहि ते फ्राई थींदो। दरमियानी आंच पे इसको हम पकाएंगे। अगर हम इसको खोलते हुए तेल में तेज़ आंच पे डालेंगे तो इसके ऊपर बबल्स आ जाएंगे सारे। तो तेज़ आंच पे बिल्कुल नहीं पकाना, इसको हम दरमियानी आंच पे इस तरह आहिस्ता आहिस्ता फ्राई करेंगे। ही समोसो मुंहिंजो हल्की बाहि ते पचे पियो। फ़िलहाल मां हिकिड़ो ई ठाहियो आहे, हिकिड़ो ई पचायो आहे तव्हांजे साम्हूं, छो त ॿिया मूंखे शाम जो तरणा आहिनि। ऐं हिननि खे हल्की बाहि ते तरे जॾहिं गोल्डन कलर अची वञे तव्हां कढी वठो। उमेदु आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। मुंहिंजी कोशिशि जे बावजूदि हिन जे मथां थोरा बबल्स अची विया आहिनि, पर बहरहाल इहो ख़्यालु रखिणो आहे त तेल जेको हल्को गरम हुजे, तेज़ गरम न हुजे। सो मोट ज़रूरु ॾिजो। अल्लाह तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे। पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, खाधो प्यार सां पचायो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी सुठी वीडियो सां ॿीहर मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त, अल्लाह वारी।